जिए लतीफ़, जिए शाह सचल सामी जी बोली। नौ न्यापो प्रोग्राम सां मां वीना श्रृंगी अव्हां जी ख़िदमत में हाज़िर आहियां। नौ न्यापो में सिंध जी सरवरी जमायत जे साईं मखदूम तालिब मौला जे 28वीं वरसी जे मौक़े ते ट्रिब्यूट पेश कंदे नौ न्यापो तरफ़ां ख़ासि रिपोर्ट पेश करे रहिया आहियूं। इन मौक़े ते सरवरी पब्लिकेशन जो ख़ासि इशू बि रिलीज़ कयो वियो ऐं तालिब मौला जी चाहकनि तरफ़ां ॿिया केतिरा खिराजे तहसीन जा प्रोग्राम बि मुनक़िद कया विया। संदन जनम 4 अक्टूबर 1919 ते नवां हाला में थियो। मखदूम तालिब मौला सिंधी अदबी बोर्ड जा 4 भेरा चेयरमैन रहिया। ग़रीबनि जा मददगार, आला तालीम लाइ ख़र्च पको ॾेई नौजवान शागिर्दनि खे उन्हनि हिमथायो। संदन शख़्सियत निवृत ऐं न्याज़ वारी, पंहिंजी कलम ज़रिए अदब जी हर सिन्फ़ खे उन्हनि मालामाल कयो। ग़ज़ल, काफ़ी, गीत, ॾोहीड़ा, कत्ता। तालिब मौला जी शाइरीअ खे हिंद सिंध जे केतिरनि गुलकारनि ॻातो आहे। आबदा परवीन, टोना लैला, सनम मारवी ऐं मुख़्तलिफ़ लोक फ़नकारनि सुरनि सां सजायो आहे। ऑल इंडिया रेडियो तां उन्हनि जे कलाम ते आधारित प्रोग्राम सजण तोखे ख़बर कहिड़ी बेहद मक़बूल थियो। कलाम जी हिक सिट हज़ारे हिंद सिंध जे लिसनर जे ज़बान ते रही, सजण तोखे ख़बर कहिड़ी। बरसी जे मौक़े ते साईं सईदुज़्ज़मान आतिफ़, जेके हिन वक़्तु सिंधी अदबी बोर्ड जा चेयरमैन आहिनि ऐं उन्हनि सां गॾु शफ़ीकुल ज़मान जूनियर ऐं ॿियनि दरगाह ते हाज़िरी भरींदे दुआ घुरी खिराजे तहसीन पेश कई। इन बाद अख़बारी नुमाइंदनि सां ॻाल्हाईंदे मीडिया जे हिक सवाल जे जवाब में तालिब मौला जे फर्ज़ंद ऐं सिंधी अदबी बोर्ड जे मौजूदा चेयरमैन जनाब सईदुज़्ज़मान आतिफ़ फरमायो, पाण में भाईचारो कयूं, हिक ॿिए जो ख़्यालु रखूं, अजाया रंज ख़तमु करियूं ऐं मिली जुली रहूं। न सिर्फ़ सरवरी जमायत पर हर हिक लाइ आहे। मिली जुली रहो ऐं भाईचारो पैदा करियो। जनाब सईदुज़्ज़मान आतिफ़। जेके हालतूं आहिनि वबा वग़ैरह जे करे उन करे बि एहतियात कयो आहे। कि पैगाम सरवरी जमायत लाइ उहो ई आहे जेको मखदूम नूह अलैहि रहमत जो, जेको तालिब मौला साईं जो, अमीन साईं जो, जमील साईं जो आहे। पाण में भाईचारो करियो, हिक ॿिए जो ख़्यालु करियो ऐं ज़िक्र फ़िक्र जो वधीक ख़्यालु करियो। ऐं जेके अजाया रंज रुसामा आहिनि या जेके तलख़ियूं आहिनि उन्हनि खे ख़तमु करियो। रुगो जमायत सरवरी न पर जेके बि वाबस्ता माण्हू आहिनि सभिनी लाइ। ऐं बाक़ी सरवरी तनज़ीम आहे, उन प्लेटफॉर्म तां जेके चङा कम करणा आहिनि या उहे करणा आहिनि, उहो पाण में भाईचारो पैदा करियो। कंदे कंदे
सिंध जी इल्म अदब शाइरी जी बरख शख्सियत मखदूम मोहम्मद ज़मान तालिब मौला जिन न सिर्फ़ मुंहिंजी पसंदि जा शाइर आहिनि पर संदन शाइरी आम ऐं ख़ासि जे दिलनि जे क़रीब आहे। बरसी जे मौक़े ते फेसबुक ते नूर सिंधीअ तरफ़ां लाइव प्रोग्राम में खिराज तहसीन वारे प्रोग्राम में बेशुमार सॼणनि शिरकत करे अक़ीदत पेश कई ऐं मूं बि पंहिंजी तरफ़ां भेटा पेश कई। हिंद में जॾहिं पहिरियों भेरो रोना लैला आई ऑल इंडिया रेडियो जे परॾेही नशरात लाइ म्यूज़िक रिकॉर्ड कयो। मखदूम तालिब मौला जे ख़ूबसूरत शाइरी जी न सिर्फ़ मां एडमायर बणियसि पर तालिब मौला जी शाइरी हिंद सिंध जे बेशुमार लिसनर जे दिलनि जी धड़कन बि बणी। सॼण तोखे ख़बर कहिड़ी त मुंहिंजी राति कीअं गुज़री जी पहिरीं सिट ते आधारित ख़ासि प्रोग्राम हिंद सिंध जे लखे सिंधियुनि जे दिल जी धड़कन भरियो। मुश्किल घड़ी में तालिब मौला जी शाइरी जा ॿोल लभनि ते अची वेंदा आहिनि। गुल त दामन छॾण सां किरियो था पवनि, हार दामन मां नथा हथ कढनि। असां जॾहिं मारवी तंज़ीम तरफ़ां दिल्ली में पहिरीं आलमी लतीफ़ कॉन्फ्रेंस मुनक़िद कई, तालिब मौला जिन खे अर्ज़ु कयो त उहे इन में शिरकत कनि ऐं पंहिंजो मक़ालो बि असांखे लिखी ॾियनि। तबियत नासाज़ हुअण करे उहे अची न सघिया पर मक़ाले सां गॾु दुआउनि जो ख़त असां ॾे लिखी मोकिलियाऊं ऐं फ़ोन ते बि लतीफ़ कॉन्फ्रेंस जी कामयाबी लाइ दुआऊं ॾिनऊं। हिंद में संदन केतिरा मुरीद बि आहिनि। सिंध जे दौरे ते वञण दौरान हाला में वेंदे बि मां साणुनि मिली न सघियसि। इहा हसरत रहिजी वई, बेहद अफ़सोस बि थियो। तालिब मौला जी शाइरी में मौसीक़ियत, ख़्याल जी उॾाम, मिठीअ जी ख़ुशबू मिलंदी हर सिंफ़ खे उन्हनि मालामाल कयो। मोमिननि तरफ़ां डिघी ॾाढ़ी रखणु, अखियुनि में सुरमो पाइणु या गोॾनि ताईं सलवार सां असुल मोमिन नथो चवाए सघिजे। इन तरह जो इज़हार असांखे मिलंदो। इहे मोमिन जूं निशानियूं न आहिनि। कती जी हिकु सिट में इहो इशारनि में जेको आहे चई विया आहिनि ऐं वॾी ॻाल्हि जेका आहे सा उन्हनि सम्झाई आहे। कुझु अरसो पहिरीं मूं संदन कुझु बैत ॿुधा। कुतो ऐं माण्हू सोच में पइजी वियसि पर जॾहिं आख़िरी बैत ॿुधमि त छिरक निकिरी वियो। अव्हां सां बि ॿ सिटूं वञणु चाहींदसि। कुतो माण्हू न थिए पर माण्हू थिए कुतो, कुतो माण्हू न थिए पर माण्हू थिए कुतो, उते हरगिज़ की न की ही गाफ़िल जे सुतो, उते हरगिज़ की न की ही गाफ़िल जे सुतो। आख़िर में फरमाइनि था, रखे खोट अंदर में त पवे को न पतो। माण्हू जे अंदर जो अंत लहणु मुश्किल आहे। चहिरे ते चहिरो इंसानी ज़हनियत खे वाह जो इन बैत में डिपेट कयो अथऊं। आख़िरी सिट त कमाल जी आहे। कुतो माण्हू न थिए पर माण्हू थिए कुतो। नओं न्यापो में साईं मखदूम तालिब मौला जे 28वीं वरसी जे मौक़े ते ट्रिब्यूट प्रोग्राम अवां ॿुधी रहिया हुआ ऐं हींअर वीना श्रृंगी खे ईंदड़ प्रोग्राम ताईं इजाज़त ॾींदा। साथ सलामत।